9 न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। वजीर अमन सोलंकी की रिपोर्ट मुताबिक सेवन शरीफ के समाजी सोशलिस्ट पर्सन सहाफ़ी लेखक अब्दुल सलाम सोलंकी ज़िंदगी जो 33 बहारियों माणे वरितियूं। 2 नवंबर 1992 में सेवन शरीफ में संदसि जन्म थियो। संदसि जन्म ॾींहं जे मौके ते केक काटे सालगिरह मल्हाई वई। सिंध धरतीअ जे शहर सेवन शरीफ में हज़रत लाल शहबाद कलंदर रहमतुल्लाह अलैह जी नगरीअ में जन्म वठंदड़ जाकोड़ी किरदार सहाफ़ी लेखक अब्दुल सलाम सोलंकी ज़िंदगी ॾा 33 साल मुकम्मल थिया। संदसि जन्म ॾींहं ते सिंध प्रेस क्लब सेवन शरीफ जी टीम पारां केक काटे सालगिरह मल्हाई वई। उन पुरमसरत मौके ते पीटीआई सियासी अगवान सेवन अब्दुल करीम सोलंकी, उस्ताद गुलाम शबीर सुमरो ऐं आर्ट काउंसिल पाकिस्तान सेवन जे दोस्तनि ऐं पर्सन अकबर भट्टी, एम इब्राहिम मुल्ला, फयाज समूह सहाफ़ियुनि में एजाज अली बुघियो, रियाद सोलंकी, अल्लाह बख्श जतोई, साजिद सोलंकी, अब्दुल मजीद लाशारी, वसीम जतोई, वसीर अमन सोलंकी ऐं शहरियुनि शिरकत कई ऐं चयो त सहाफ़ी लेखक अब्दुल सलाम सोलंकी सिंध समेत ज़िले जामशोरी तालुके सेवन शरीफ में गुज़िरियल 10 सालनि खां पंहिंजे कलम ज़रिए बेपच माण्हुनि ऐं शहरियुनि जा मसइला आला अहवालनि ताईं पहुचाइण जो सिलसिलो जारी आहे ऐं इहो सिलसिलो जारी रहंदो जॾहिं त संदसि सहाफ़त जे मैदान में कयल महिनतूं काविशूं कंहिं खां बि लिकल न आहिनि। अल्लाह पाक खां दुआ आहे त सहाफ़ी अब्दुल सलाम सोलंकी सदाईं ख़ुशि ऐं आबाद हुजे ऐं पंहिंजे कलम ज़रिए सिंध जे माण्हुनि जा मसइला आला अहवालनि ताईं पहुचाईंदो रहे। आमीन।